कंडियारो भरिसां तालीम दुश्मन बास प्राइमरी स्कूल न्यू सामेटिया जे गेटनि अॻियां लोढ़ा हणी 1980 खां हलंदड़ प्राइमरी स्कूल न्यू सामेटिया जे स्कूल जे मेन गेट अॻियां लोढ़ो हणी स्कूल खे बंदि कराए छॾियो आहे। स्कूल बंदि थियण करे 100 खां वधीक स्कूल में पढ़ंदड़ ॿारनि जी तालीम मुतासिर थी आहे। मासूम शागिर्द स्कूल बंदि ॾिसी रोईंदे वापसि घर ॾांहुं हलिया विया आहिनि। बासरनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ स्कूली शागिर्दनि पारां एहतजाज कयो वियो आहे। एहतजाज कंदड़ शागिर्दनि जो चवणु आहे त 1980 खां प्राइमरी स्कूल न्यू सामेटिया हली रहियो आहे। बासरनि स्कूल जी गेट अॻियां कब्ज़ा करे दर बंदि करे असांजी तालीम हासिल करण जा दरवाज़ा बंदि करे छॾिया आहिनि। हुननि जो चवणु आहे त असांखां इल्मु खसण जी कोशिशूं कयूं पई वञनि। हुननि सिंध जे निगरान वज़ीर आला सेक्रेटरी तालीम खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी बासरनि ख़िलाफ़ क़दम खणी स्कूल जा दरवाज़ा खोलराया वञनि। खेनि तालीम हासिल करणु ॾिनी वञे। ॿिए पासे स्कूल बंदि कराइण ख़िलाफ़ स्कूल जे हेडमास्टर टीओ प्राइमरी कंडियारो ऐं असिस्टेंट कमिश्नर खे दरख़्वास्तूं ॾेई छॾियूं आहिनि पर स्कूल न खुली सघियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।